गडियल अरब इमारातुनि जो सदर शेख मोहम्मद बिन ज़ैद अल नहयान हिकु ॾींहं जे दौरे ते पाकिस्तान पहुची रहियो आहे। इस्लामाबाद में मोकल जो ऐलान। यूएई जो सदर पाकिस्तानी सियासी ऐं फ़ौजी क़यादत सां मुलाक़ात कंदो। ॿितरफ़ी मामलनि ऐं पाक यूएई लाॻापनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। अमरीकी मीडिया सदर डोनाल्ड ट्रंप जी नई परॾेही पॉलिसी में पाकिस्तान खे फातिह ऐं भारत खे हारायल करार ॾेई छॾियो। फॉरेन पॉलिसी मैगज़ीन पंहिंजी रिपोर्ट में चयो आहे त ट्रंप जी नई परॾेही पॉलिसी में पाकिस्तान विनर ऐं भारत लूज़र आहे। ट्रंप जे दौर में पाकिस्तान वाशिंगटन में स्ट्रेटेजिक कम बैक कयो। पाकिस्तानी स्मार्ट पॉलिसी वाशिंगटन में ताक़त जो तवाज़ुन इस्लामाबाद जे हक़ में तब्दील कयो। दी डिप्लोमेट जो चवणु आहे त पाकिस्तान आलमी सतह ते ध्यान जो मर्कज़ बणिजी वियो आहे। फ़ौजी क़यादत रियासती सतह ते इंतिहा पसंदी ख़िलाफ़ वाज़िह ऐं मज़बूत पैगाम ॾिनो आहे। 2025 ईस्वी दौरान फ़ौजी क़यादत रियासती मफ़ादनि जो भरपूर नमूने तहफ़ुज़ कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अक़लियतुनि सां नाइंसाफ़ी सां कानून मुकमल ताक़त सां हरकत में ईंदो। मुल्क में हर कंहिंखे मज़हब ते अमल जी इजाज़त आहे। कंहिंखे पंहिंजी मर्ज़ी मढ़ण जी इजाज़त नाहे। मई महीने में फील्ड मार्शल आसिम मुनी जी क़यादत में पाक फ़ौज भारत खे शिकस्त ॾिनी। हक़ जी जंग में पाकिस्तानी शाहीननि भारत जा 7 जंगी जहाज़ बि तबाह कया। मुल्की दिफ़ा लाइ सभिनी खे मुतहद थियण जी ज़रूरत आहे। हुकूमत अक़लियतुनि जे हक़नि जी हर क़ीमत ते तहफ़ुज़ ऐं हिफ़ाज़त कंदी। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर अक़लियतुनि जे हक़ जी तहफ़ुज़ लाइ खे पाकिस्तानी नज़रिये जो बुनियाद करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त पाक फ़ौज समूरनि शहरनि जी इज़त सलामती बराबरी हक़ लाइ पुरज़म आहे। क़ौमी सलामती तरक़ी में मसीह बिरादरी जो किरदारु साराह जोॻो आहे। क़ौम हथियारबंद फ़ौज में मसीह ऑफिसरनि जवाननि जी ख़िदमत खे कॾहिं विसारे नथी सघे। मुल्क तरक़ी लाइ मज़हबी भाईचारो गॾियल एहतराम ऐं क़ौमी ॿधी यकीनी बणाइणी पवंदी। फील्ड मार्शल आसिम मुनी जी रावलपिंडी में मसीह बिरादरी जे क्रिसमस तक़रीब में शिरकत। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिंध सरकार सिहत जे शोबे में आलमी सतह ते मुक़ाबिलो करे रही आहे। सिहत जी सहूलियतुनि में सिंध जो कंहिं बि सूबे सां मुक़ाबिलो न आहे। इस्पताल जो यार विछायो आहे। NICVD मुफ़्त इलाज जो सभ खां वॾो नेटवर्क आहे। सिंध जे इस्पतालुनि खे जदीद तरीन इलाज जूं सहूलियतूं फराहम कयूं वयूं आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां कराची में इंडस यूनिवर्सिटी इस्पताल जो इफ़्तिताह। इलेक्शन कमीशन कोयटा में मकानी इदारनि जी चूंड रोके छॾी आहे। वफ़ाक़ी आईनी अदालत जे हुकुम ते 28 डिसंबर ते रिथियल मकानी इदारनि जी चूंड मुअतल। बलूचिस्तान ऐं KP में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 10 दहशतगर्द मारिजी विया। कलात में ऑपरेशन दौरान 8 भारतीय स्पॉन्सर्ड दहशतगर्द मारिजी विया। डेरा इस्माइल खान जे इलाइक़े कराची में बि कार्रवाई दौरान दहशतगर्द कमांडर दिलावर समेत 2 ॼणा मौत जो ख़ाज। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾे तइदाद में हथियार बारूद। ISPR जो चवणु आहे त मुल्क मां दहशतगर्दनि जी मुकमल ख़ात्मे ताईं कार्रवाई जारी रहंदियूं। कराची में गैर कानूनी कॉल सेंटरनि ख़िलाफ़ क्रैकडाउन। 3 औरतुनि ऐं 15 परॾेनि समेत 34 ॼणा गिरफ़्तार। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन नजार जो चवणु आहे त कॉल सेंटर गैर कानूनी सरगर्मियुनि जो मर्कज़ बणिजी विया आहिनि। कराची में मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी 3 औरतुनि समेत 34 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदारनि जे कब्ज़े मां 37 कंप्यूटर ऐं 40 मोबाइल फ़ोन बि हथ कया विया आहिनि। भत्ताखोर बेरोज़गारनि ऐं ॿारनि खे हथियार बणाई कार्रवाइयूं करे रहिया आहिनि। कंहिंखे बि कानून टोड़ण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। एडिशनल डायरेक्टर NCCI जो चवणु आहे त कॉल सेंटर टेलीग्राम ऐप ज़रिए माण्हुनि सां फ्रॉड में मुलविस आहिनि। वार बरसां पुलिस मुक़ाबले में ॾोहारी खे मारण जी दावा। पुलिस पधराई मूजिबि सर्वियर लाड़े वटि मुक़ाबले में ॾोहारी मुश्ताक उर्फ़ मुस्तफ़ गाड़ी चांडियो मारिजी वियो। मारिजी वियल ॾोहारी 2 पुलिस अहलकारनि जे क़त्ल समेत 19 केसनि में घुर्बल हो। मारिजी वियल मुश्ताक चांडी जे वारसनि गुज़िरियल ॾींहुं संदसि गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतिजाज कंदे खेसि मुक़ाबले में मारण जो ख़दशो ज़ाहिर कयो हो। ऐं रोंती जे कचे में पुलिस जो ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन। 7 मूवी बाज़ियाब तलनि में मुश्ताक अहमद, अमलदार हुसैन, हसन नवाज़, मनसब अली, मोहम्मद इसहाक, सलीम जान ऐं ॿिया शामिल। SSP गोटकी जो चवणु आहे त ॾोहारनि मुग़विन खे भुंग लाइ अगवा करे कचे अंदरि क़ैद करे छॾियो हो।